नाज़रीन, हैदराबाद जीए सिंध महाज़ तरफ़ां बोगस आदमशुमारी ख़िलाफ़ सॼे सिंध जियां हैदराबाद में भी हड़ताल कई वई आहे। वधीक तफ़सील वठूं था हैदराबाद मां साकिब कुबर खां। जी साकिब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां खे ॿुधाईंदो त जीए सिंध महाज़ तरफ़ां बोगस आदमशुमारी ख़िलाफ़ सॼी सिंध जियां हैदराबाद में भी मुकमल तौर ते छॾबंद हड़ताल कई वई आहे। नसीम नगर, कासमाबाद, वाधुआ, आटोबान रोड ऐं वदत कॉलोनी समेत जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, अलमदार चौक ऐं सिटीज़ कॉलोनी में डिफेंस गोल्ड सेंटर, गाड़ी खाता, चांदनी मार्केट, गोल्ड बिल्डिंग समेत मुख़्तलिफ़ शहर जा इलाइक़ा जेके आहिनि उहे मुकमल तौर ते शटरबंद हड़ताल जे करे बंदि आहिनि। ऐं जीए सिंध जे कारकुननि जे तरफ़ां जेका मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गश्त पिणु जारी आहे, जॾहिं त पुलिस बि जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गश्त करे रही आहे। इन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधाए थो हलां त जीए सिंध महाज़ जे अॻुवान रियाज़ सैंडविच पारां चयो वियो त जेको आदमशुमारी थी आहे उहा उन में बोगस जेका आदमशुमारी थी आहे उनजे ख़िलाफ़ु जेको इहा शटरबंद हड़ताल आहे। हिन जो चवणु आहे त आदमशुमारी में जेको आहे घटि आदमशुमारी अंग अखर ॾेखारिया विया आहिनि सिंध, जंहिंजे करे असांजो शटरबंद हड़ताल कई आहे। इन खां अलावा तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन वक़्तु जेको आहे रोड ते ट्रैफ़िक जेका आहे उहा पंहिंजो मामूल खां तमामु घटि आहे। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको कारोबार बि बंदि आहे ऐं पुलिस पिणु गश्त करे रही आहे त जीअं कंहिं बि अणवणंदड़ वाक़िए खे मुंहुं ॾेई सघिजे। जी।